अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां जो पंहिंजो अली हसन चड्डड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चड्डड़ फैंस। तो दोस्तों ॻाल्हि कंदासीं अॼु ड्रामा सीरियल दौलाब जी ईंदड़ किस्त ऐं ड्रामा सीरियल दो दो जे बारे में। त इन खां पहिरियां मुंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। ऐं दोस्तों वीडियो स्किप न कंदा कयो। मूं अव्हांखे बार बार चयो आहे त वीडियो स्किप करे पोइ वरी कॉल कंदा आहियो या SMS कंदा आहियो। अहिड़े तरीक़े सां अगरि अव्हां वीडियो स्किप कयो था त पोइ ॾिसण जी ज़रूरत ई न आहे। ऐं जेको वीडियो ॾिसे त कंप्लीट ॾिसे ऐं कंप्लीट ॼाण वठे। त दोस्तों ईंदड़ किस्त में जेको थियण वारो आहे मां अव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं उन खां पहिरियां ड्रामा सीरियल दो दो जे बारे में ॻाल्हि कंदासीं त ड्रामा सीरियल दो दो हिकु मेगा सीरियल अचे पियो मेराण चैनल जो, जंहिंजो राइटर आहे हसन जावरी साहब ऐं डायरेक्टर आहे मंज़ूर दानिश साहब। हिन जी रिकॉर्डिंग कॾहिं थींदी उहो बि अव्हांखे ॿुधायो थो त हिन हफ़्ते में हुन जी रिकॉर्डिंग शुरू कई वेंदी ऐं इन हफ़्ते में उन जो जेको शेड्यूल आहे कॾहिं उन जी रिकॉर्डिंग शुरू कई वेंदी। असद कुरैशी आहे, निसार शाह ऐं ॿिया ज़बरदस्त एक्टर आहिनि। उन ते जेको आहे ही कमु हले पियो ऐं जल्द खां जल्द हिन जी जेका रिकॉर्डिंग आहे उहा शुरू करे जनवरी में हिन खे हलाइणो आहे। दो दो ड्रामो जेको आहे जनवरी में हलंदो। ऐं दोस्तों ड्रामा सीरियल जेको दौलाब आहे, दौलाब जी ही जेका किस्त आहे उहा तमामु ज़बरदस्त दिलचस्प ऐं बहितरीनु थियण वञे पई, छो त राइस शाहनवाज़ ख़ान हाणे कीअं बि करे मुराद वारनि खां पलांद वठण जी कोशिशि कंदो। मुराद वारनि ते एतिरो ॿरियल आहे एतिरो मंज़ूर ख़ान ते न आहे, छो त हुनखे उहो तशद्दुद यादि आहे। दोस्तों अव्हांखे मां ॿुधायां त हीउ ॾेखारियो न वियो आहे पर मुराद वारनि हिन ते तशद्दुद बि कयो हो ऐं उन जो बदिलो वठण जे लाइ हू हर मुमकिन कोशिशि करे पियो। होॾां जेको सोडल आहे उन जी बि मुराद वारनि खे इहा फ़िकिर आहे त हीउ राति जो केॾांहुं वञे पियो। हू राति जो निकिरी करे कूंज ॾांहुं वञे थो ऐं कूंज हुन जी कस्टडी में आहे। जॾहिं मंसूर ख़ान खां हू अलहदा थी, जॾहिं फायरिंग थी त हू सोडल वटि आई ऐं सोडल हाणे हुन जी खे पंहिंजी कस्टडी में रखियो आहे, हुनजी हिफ़ाज़त करे थो। हाणे हीअ ॻाल्हि जेका आहे मुराद वारनि खे ख़बर न आहे। मुराद वारा जेके आहिनि उहे हिन सोच में आहिनि तोड़े जो सोडल जा घर वारा जेके आहिनि इन सोच में आहिनि त आख़िर ही सोडल वञे त काॾे वञे थो ऐं हाणे हिन खे सम्झाईंदा त बाबा तूं ॿाहिरि न निकिर ऐं जे निकिरंदे त मारियो वेंदे। राइस शाहनवाज़ ख़ान जेको आहे उहो वॾो ख़तरनाक माण्हू आहे, उहो कहिड़े बि तरीक़े अव्हां ते हमिलो कराए सघे थो ऐं हीअ असांखे टोड़ण जी कोशिशि करे थो। हुन वॾी कोशिशि कई हुई त हिकु असांजे विच में जेका ही जंग थिए पर कोन थी सघी। हाणे जेको आहे ही असांखे कंहिं बि तरीक़े ही माराइण जी कोशिशि कंदो ऐं उन ते तूं पंहिंजो ख़्यालु रख ऐं अलहदा न वेंदो कर। हाणे मुराद जेको आहे उहो बि सम्झाईंदो, हिन जी माउ हुनखे सम्झाईंदी, सभु माण्हू हुनखे सम्झाईंदा। सोडल हिन वक़्तु तमामु घणो परेशान थी वेंदो ऐं उन्हनि खे चवंदो त अव्हां मूंखे छॾे ॾियो, मूंखे को बि माण्हू जेको आहे मारे नथो सघे पर ख़ौफ़ त आहे। ज़ाहिर आहे इंसान आहे, इंसान खे केर बि जेको आहे दुश्मनी में अटैक करे उनखे मारे सघे थो। ओॾा मंसूर ख़ान ते जेको आहे प्रेशर वधे पियो। हाणे मंसूर ख़ान जा जेके पार्टी जा माण्हू आहिनि उन्हनि जेको मुराद वारनि जे घर में घिरी उन्हनि ते प्रेशराइज़ कयो आहे। उन ते हू मंसूर ख़ान हिन खे चवे थो त भाउ असां मुंहिंजी ग़लती हुई, मुंहिंजी ग़लती मां मञा थो ऐं मूंखे उते न वञणु खपंदो हो पर अव्हांखे इहा करण जी कोशिशि न आहे। ऐं क़ौमी कारकुन आहियो, न की त अव्हां मुंहिंजा कारकुन आहियो। अव्हां हुन फ़लसफ़े खे अॻिते वधायो। ही जेके रिश्वतखोर आहिनि या ही जेके कामोरा आहिनि इन्हनि जे ख़िलाफ़ जेको आहे ॻाल्हायो ऐं अव्हां मुंहिंजे लाइ छो विया हुयो हो। हिते अञा बि मंसूर ख़ान हुननि खे सम्झाईंदो ऐं मंसूर ख़ान ते होॾो प्रेशर वधे पियो। शाहनवाज़ ख़ान हिन खे कंहिं बि तरीक़े माराइण जी कोशिशि करे थो पर हीउ उतां बची निकिरंदो। पर अॻिते जेको आहे हीअ तमामु ज़बरदस्त आहे। ओॾो राज़न ऐं ककर वारा बि
इन परेशानी में आहिनि। हाणे हू निकिरंदा कूंज जी ॻोल्हा में। हाणे हीउ जेको पॉइंट आहे इहो ज़बरदस्त आहे। हेॾा मंसूर ख़ान बि निकिरे थो, होॾां हू बि निकिरनि था, ॿिन्हिनि जी कोशिशि इहा हूंदी। हाणे ॿई परेशान आहिनि त कूंज वई त आख़िर काॾे वई, पर उन्हनि खे ख़बर न आहे त हीउ सोडल वटि आहे। हाणे मंसूर ख़ान पंहिंजो असर रसूख़ इस्तेमालु कंदो, राज़न वारा जेके आहिनि उहे पंहिंजो असर रसूख़ इस्तेमालु कंदा ऐं राज़न वारा कोशिशि करे मंसूर ख़ान ते हला करण जी कोशिशि कंदा, पर उहे हुननि खे ख़बर आहे त मंसूर ख़ान जी ताक़त छा आहे, छो त हू क़ौमी कारकुन थी चुको आहे ऐं सभु माण्हू मंसूर ख़ान जो इहा ॻाल्हि मञींदा ऐं राज़न वारनि खे बुझ बुझ करे छॾींदा ऐं उन्हनि खे सभु माण्हू गॾिजी हाणे उन्हनि खे ख़ौफ़ बि थी बीठो आहे। उन्हनि जो ख़ौफ़ जेको आहे शाहनवाज़ ख़ान खे बि आहे, तमामु तर जा जेके वॾेरा आहिनि उन्हनि खे ख़ौफ़ आहे। मंसूर ख़ान हिकिड़ो एटम बम बणिजी चुको आहे, उन्हनि जे लाइ हू कॾहिं बि उन्हनि जे मथां कड़की सघे थो, छो त हिन अगरि पंहिंजी पोज़ीशन संभाले वरिती ऐं पंहिंजी तंज़ीम खे कामयाबु करे वियो त हुननि जो कुझु बि न बचंदो। इन जे करे हुकूमती दौर हुजे या वॾेरा हुजनि या ॿिया जेके शरारती माण्हू आहिनि ऐं कामोरा आहिनि, सभु इन ते परेशान आहिनि। हाणे हिन ते प्रेशर वधाइण जी कोशिशि कंदा ऐं अॻिते वीडियो जेका आहे तमामु दिलचस्प थियण वारी आहे। हिन ते पंहिंजे अली हसन चड्डड़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।